नज़रीन मिरपुर खास वासी औरतन मिरपुर खास प्रेस क्लब पहुंची सहाफ़िन अॻियां दाईंदे चयो आहे त टाउन पुलिस मंशात फ़रोशन जे चवण ते संदुन नौजवान खे गिरफ़्तार कयो आहे। मीर जो प्लाट वासण औरत मिसमात सलीमा मलिक न्याणी सबैया सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे दायो आहे त इलाइक़े जे मशहूर मंशात फ़रोश बबलू कुरैशी ज़ोरी संदन घर ते कब्ज़ो करे वरितो आहे। शिकायत करण ते मंशात फ़रोश मच्छर जी संदन नौजवान मोहम्मद आसिफ के गिरफ़्तार कराए मंशात जे कूड़े केस में चालान कराए छॾियो आहे। हिननि चयो त पुलिस चढ़ाई दौरान घर में पियल प्राइज़ बॉन्ड 65,000 रुपया रोक रक़म ऐं सोना ज़ेवर खणी वई आहे। हिननि वधीक चयो त मंशात फ़रोश बबलू कुरैशी असांजो जीअण जंजाल बणाए छॾियो आहे। हिननि चयो त हैरत आहे पुलिस मंशात फ़रोश खिलाफ़ कार्रवाई करण बदिरां बेगुनाहनि खिलाफ़ कार्रवायूं करे रही आहे। हिननि DIG मिरपुर खास ऐं SSP मिरपुर खास के अपील कंदे चयो आहे त असांखे इंसाफ़ फ़राहम कयो वञे।